नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ीअ जो मिसाली उस्ताद ऐं ज़िंदगी जा 42 साल तालीम खे अर्पींदड़ दिलावर पहोड़ रिटायर्ड। संदसि मान में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सामारो मोरी में अलविदाई तकरीब थी गुज़री। शागिर्दनि पारां गुलनि जी विरखा। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिबि सिंधड़ी तालके जो मिसाली उस्ताद ऐं पंहिंजी ज़िंदगी जा 42 साल तालीम खे अर्पींदड़ दिलावर पहोड़ पंहिंजी मुलाज़मत जो मुद्दो पूरो करे रिटायर थी वियो। संदसि तालीमी ख़िदमतुनि जी मञता तौरु गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सामारो मोरी जे उस्तादनि पारां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सामारो मोरी में अलविदाई तकरीब जो एहतमाम कयो वियो, जिते स्कूल जे शागिर्दनि पारां स्कूल में दाख़िल थियण वक़्तु उस्ताद मथां गुलनि जी विरखा करे आजियां कई वई। तकरीब में शरीक गवर्नमेंट हाई स्कूल हिंगोरनो जे हेड मास्टर अरबाब अली समेजो, सीनियर उस्ताद गुलाम फारूक बिरोही, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सामारो मोरी जे अॻूणे हेड मास्टर बरकत शर, मौजूदा हेड मास्टर जावेद अली पंवर, निसार अहमद हालेपोटो, हबीबुल्ला शर, मोहम्मद उमर लुंड, मोहम्मद इब्राहिम मरी, खान मोहम्मद पंवर ऐं ॿियनि उस्तादनि दिलावर पहोड़ जे उस्ताद जी हैसियत वारे 42 सालनि वारे अरसे ते रोशनी विधी। मुक़ररीन चयो त उस्ताद दिलावर पहोड़ पंहिंजी ज़िंदगी जा 42 साल मुख़्तलिफ़ स्कूलनि में इंतहाई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदे बि मुस्तक़बिल जे ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़ियो ऐं पाण कॾहिं बि न कीॿायो। दिलावर पहोड़ जहिड़ा उस्ताद तमामु घटि आहिनि जिन स्कूलनि में तालीम जूं के बि सहूलियतूं न हूंदे बि पंहिंजे शागिर्दनि खे महिनत ऐं चाह सां पढ़ायो। तकरीब में आख़िर में शरीक मुख़्तलिफ़ उस्तादनि पारां रिटायर थींदड़ उस्ताद दिलावर पहोड़ खे सिंधी सक़ाफ़त मूजिबि अजरकुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।